नाज़रीन, सखर में पहुतल शहीद जान मोहम्मद महर के कत्ल की जांच कंदड़ जांच टीम के सरबराह तनवीर आलम ओढो सां केटी न्यूज़ के रिपोर्टर सरकस सधायो ॻाल्हि ॿोल कई है। अवां खे ॾेखारी पिया। जी बिल्कुल, शहीद जान मोहम्मद महर के कत्ल केस के हवाले से IG सिंध पारां जुड़ियल जांच कमेटी जंहिंजो सरबराह DIG तनवीर आलम ओढो है, वह जांच कमेटी अज सखर पहुतल है। शुरुआती तौर ते पहिरें ॾींहं ते जांच कमेटी के तरफा SSP ऑफिस सखर में हिकिड़ो मीटिंग भी कई वही है, जंहिंमें जांच कमेटी जा जेके ॿिया मेंबर हैं, जिनमें SSP खैरपुर रोहेल खोसो, SSP सखर संगार मलिक, SP CTD अब्दुल कुदूस कलवड़, उन्होंने भी इन इजलास में अज शिरकत कई है। इन इजलास में जान मोहम्मद महर के कत्ल केस के हवाले से इन वक्त ताईं जेका जांच कई वही है, FIR खां वठी मशीरनामनि ताईं जेको भी रिकॉर्ड है वो इन जांच कमेटी पाण वटि सॾाए उन जो जाइज़ो वरितो आहे। उन खां पोइ जांच कमेटी शहीद जान मोहम्मद महर के शहादत वारी जगह जो भी मुआवनो किया है, जाइ वारदात जो मुआवनो किया है, जिते सखर पुलिस इन जांच कमेटी जो जेको सरबराह है उनके सॼी ब्रीफिंग भी ॾिनी आहे। उन खां पोइ शहीद जान मोहम्मद महर कत्ल केस जो जेको फिरियादी है, उन जो भाउ करमुल्ला, उन समेत शहीद जान मोहम्मद महर के वारसनि सां भी जांच कमेटी की मुलाकात थी है। अज पहिरियों ॾींहुं आहे इन जांच कमेटी जो। हाणे आईंदह जेका भी शहीद जान मोहम्मद महर कत्ल केस की जेका जांच है उहा इन जांच कमेटी के निगरानी में ही थींदी। हिन वक्त असां सां गॾु मौजूद आहिनि DIG तनवीर आलम ओढो साहब, जेको इन जांच कमेटी जो सरबराह है, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, अॼु पहिरियों ॾींहुं हुयो ऐं ही सॼी जान मोहम्मद महर जी जेका शहादत वारो वाक़ियो आहे, उनजी सॼी जेका इन्वेस्टिगेशन है उहा तव्हांजे अंडर में अची वई आहे। तव्हां सम्झो था शहीद जान मोहम्मद महर जो ही केॾो वॾो वाक़ियो आहे ऐं उन खां पोइ ही जेका जांच है उन जा कहिड़ा टर्म्स कंडीशन हूंदा, कहिड़नि बुनियादनि टेक्निकल बुनियादनि ते जांच थींदी? सही, जेका IG साहब इहा असांजी कमेटी ठाही आहे त हिन जी बेसिकली TO आर्ट्स में आहे त असांखे बेसिकली सुपरवाइज़ करिणो आहे, ॾिसणो आहे त मेरिट ते इन्वेस्टिगेशन थिए ऐं जेका हुनजा कानूनी लवाज़मात आहिनि उहे पूरा हुजनि। त पोइ अॼु मां मौक़े ते बि विज़िट कयो, IO सां बि मिलियमि, जेका फ़रियादी हुयो हुनजो भाउ हुयो जेको जानमोहन साहब जो, हुन सां मिलियासीं, हुनजे माइटनि सां मिलियासीं। त बेसिकली केस फाइल के असां स्टडी कयोसीं, ॾिठोसीं त जेको एज़ पर चेकलिस्ट जंहिं कहिड़ो बि हिकिड़ो हाई प्रोफाइल मर्डर केस हूंदो आहे त हुन में जेका लवाज़मात हूंदा आहिनि उहे पूरा कया अथऊं न कया अथऊं। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं हुननि ज़मीनियूं लिखियूं आहिनि न लिखियूं आहिनि, हुननि जेका मशीरनामा ठाहिया आहिनि, रिकवरी प्रॉपर कई आहे, प्राइवेट जेका आहिनि हुन में गवाह विझा अथऊं न विझा अथऊं। अहिड़ी तरीक़े सां मुख़्तलिफ़ वरी असां हुननि जी जेका टेक्निकल एस्पेक्ट हूंदो आहे इंटेरोगेशन जो, त हुन में जियो फेंसिंग हुननि कराई आहे न कराई आहे, CCTV मतिलबु काफ़ी 19 जगहनि खां हुननि जेको आहे CCTV फुटेजिस भी वरिता आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जियो फेंसिंग भी कराई आहे। रिपोर्ट्स भी जेको आहिनि, जेका पोस्टमार्टम रिपोर्ट आहे उहा अची वई आहे। केमिकल एग्ज़ामिनेशन रिपोर्ट में हुननि जेका भी ब्लड सैंपल्स आहिनि, कपिड़ा आहिनि, श्रेड्स जेका भी हूंदा शीशे वग़ैरह जा, उहे भी सॼा कलेक्ट कया अथऊं। प्रॉपर प्रोसीजर हुननि फॉलो कयो आहे ऐं हाणे केमिकल एग्ज़ामिनेशन वारी रिपोर्ट अची वेंदी विदिन 10 days। त मक़सदु इहो, त असांजो मक़सदु इहो आहे त जेका भी कानून असांखे चवे थो त इन्वेस्टिगेशन जीअं थियणु घुरिजे त असां बेसिकली हुनखे फॉलो कराईंदासीं ऐं बाक़ी जीअं वक़्त सां गॾु जीअं रिपोर्ट्स ईंदियूं ऐं जेके मां तव्हांखे ॿुधायूं केमिकल एग्ज़ामिनेशन रिपोर्ट आहे, फॉरेंसिक मैचिंग जेका MTs हुयूं, जेका पिस्टल्स जूं MTs 21 मिलियूं, उहे जेको आहिनि हुनजी फॉरेंसिक मैचिंग जी रिपोर्ट ईंदी, पोइ वरी तफ़्तीश वधीक अञा अॻिते वधंदी। त इंशाल्लाह ॾींहंनि में ही तव्हां इन्वेस्टिगेशन मुकमल कंदव, छा टारगेट आहे? सही, बेसिकली हाणे जीअं केमिकल एग्ज़ामिनेशन रिपोर्ट 1 week to 10 days ताईं असांखे मिली वेंदी। त अहिड़ी तरीक़े सां बाक़ी जेको आहे हाणे जेका 3 ॼणनि जो 6 ॾींहंनि जो फिज़िकल रिमांड भी आहे वरितो, त हुनजी फिज़िकल इंटेरोगेशन भी हले थी। हुननि मां भी असांखे काफ़ी जेको आहे माण्हुनि ताईं रसाई थींदी, हो वरी हुननि खां असां पुछगछ कंदासीं त बेसिकली पोइ वरी शयूं वधीक जेको आहिनि खुलंदियूं। पोइ मुंहिंजे त उमेद त आहे त विदिन 15 days असांखे काफ़ी हद ताईं असां इन्वेस्टिगेशन में ऐं हुनखे पूरी तरह करण में कामयाब थींदासीं इंशाल्लाह। पुलिस शुरुआती तौर ते जेको मटीरियल सॼो गॾु कयो आहे, तव्हां सम्झो था उहो पूरो आहे या उन में अञा काफ़ी शयूं जेके आहिनि घुरबल आहिनि? हाणे ताईं मां अञा ताईं का अहिड़ो लैप्स त मूंखे नज़र न आयो त का शइ खुटियल आहे। बाक़ी जेको आहे वधीक अॼु असांजो पहिरियों ॾींहुं हुयो, बाक़ी वधीक असां ॾिसंदासीं त ऐं कोशिशि कंदासीं का शइ रहिजी न वञे।
शहीद जान मोहम्मद महर ज़ाहिर हाई प्रोफाइल केस है। इनमें हिकिड़ा त उहे जवाबदार आहिनि जेके ज़ाहिर आहिनि नामिनेट थियल आहिनि, पर हिन में के अहिड़ा हथ बि हूंदा ज़ाहिर आहे के ताक़तवर हथ हूंदा जिन जान मोहम्मद महर जे क़त्ल जी साज़िश सिटी हूंदी, उन्हनि जा के सरपरस्त हूंदा, सहूलतकार हूंदा, त केतिरे हद ताईं तव्हां सम्झो था हिन केस में तव्हां करे सघो था? छाकाणि त सॼी जेका सहाफ़ी बिरादरी आहे, फ़रियादियन, हर माण्हू इहो चाहे थो त शहीद जान मोहम्मद महर जा जेके असुल क़त्ल में मुहरकात आहिनि उहे साम्हूं अचनि। सही, हिन में जेको आहे न असां हिकु इन्वेस्टिगेटर जो जेको कमु हूंदो आहे उहो स्पेकुलेशन करणु न हूंदो आहे त सिर्फ़ु जेका कंहिं गुमान ते हले। असां मतिलबु एविडेंस बेस्ड हूंदी आहे इन्वेस्टिगेशन, त को जेको असांखे शवाहिद मिलनि था हुन जी बेसिस ते त असांखे हाणे जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो असांखे वधीक एविडेंस मिलंदा, पोइ असांजी इनशा हुन सां जेको असांजो जेको इन्वेस्टिगेशन जो नेटवर्क आहे उहो मतिलबु वसी थींदो वेंदो, त पोइ जीअं वधीक अगरि माण्हू मिलिया ऐं जेका हुन में मुलविस हुया त इनशा हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। फ़रियादियुनि सां बि तव्हांजी मुलाक़ात थी आहे ज़ाहिर, फ़रियादियुनि खे अञा ताईं ॿिया बि थ्रेट्स आहिनि, उनजो सिक्योरिटी जा मसइला पंहिंजी जॻह ते आहिनि। तव्हां सम्झो था त अहिड़े केसिस में हिन क़िस्म जा हाई प्रोफाइल जॾहिं केस थियनि था त हिडन हैंड्स उहे न रुगो जेके पुलिस पार्टीज़ आहिनि या इन्वेस्टिगेशन कंदड़ जेका पुलिस जी टीम आहे उनजे मथां प्रेशर हूंदो आहे वॾो, पर फ़रियादियुनि जे मथां बि प्रेशर हूंदो आहे। तव्हां हिन में ॾिसो था त केतिरो फ़रियादियुनि खे सिक्योर कयो वियो आहे ऐं इन शयुनि खे कीअं ॾिसंदो? हा साईं, मतिलबु मां जेको हुनजो भाउ हुयो करमुला हुन सां मिलियासीं, हुनजो पोफाटो मोहम्मद बचल साहब हुन सां मिलियासीं ऐं हुननि बाक़ाइदे असांखे चयो त असांखे SSB सखर सिक्योरिटी प्रोवाइड कई आहे जेके थ्रेट्स असां आया हुया हुन खां पोइ। त मुंहिंजे ख़्याल में हिन पीरियड में जेसि ताईं इन्वेस्टिगेशन मुकमिल थिए थी ऐं जवाबदार गिरफ़्तार थियनि था, इहा सिक्योरिटी पुलिस इनशा प्रोवाइड कंदी ऐं त जीअं को ॿियो को नुक़सानु न ॾेई वञे, ऐं मतिलबु तंहिंजे करे उहा सिक्योरिटी आहे हुननि वटि। सर, ही हाई प्रोफाइल केस आहे, केतिरा ई अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़ाहिर हिन केस खे कंहिं न कंहिं हवाले सां ख़राब बि करण जी कोशिशि कनि था। कुझु माण्हू सोशल मीडिया ते के शयूं रखनि था, तव्हांजे नज़रुनि मां गुज़रूं हूंदियूं, के पर्सनली बि ज़ाहिर तव्हांखे अप्रोच कंदा ऐं के माण्हू फ़रियादी खां हटी करे बि कुझु शयूं तव्हांखे ॿुधाईंदा त भई हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे, त इन हवाले सां तव्हांजो छा? सही, जीअं मां तव्हांखे ॿुधायो न, बेसिकली असांजो एज़ अ पुलिस ऑफिसर त इहो कानूनी मतिलबु फ़र्ज़ु आहे त असां मतिलबु एविडेंस जे बेसिस ते कयूं, ॻाल्हायूं ऐं इन्वेस्टिगेशन कयूं। अहिड़ी तरीक़े सां असांजो हिकिड़ो मज़हबी फ़रीदो बि इहो आहे त असांखे बेसिकली अलाह खे हाणे जवाबु ॾियणो आहे, त हुन में असां कंहिं बेगुनाह खे बंदि नथा करे सघूं ऐं कंहिं गुनहगार खे छॾे नथा सघूं। त बेसिकली मूंखे उमेदु आहे त इनशा असां पंहिंजे तरफ़ न का शइ घुटाईंदासीं ऐं हर मुमकिन कोशिशि कंदासीं त सही जवाबदार गिरफ़्तार थियनि। केस में सर फ़रियादियुनि या सहाफ़ियुनि जो केतिरो कोऑपरेशन तव्हांखे घुरबल आहे, तव्हां सम्झो था केतिरो? सही, जान मोहम्मद साहब जेको हुयो उहो जेका असांजी मीडिया जी फ्रेटर्निटी जो हिकिड़ो वॾो अहम किरदारु हुयो सखर जो, ऐं मतिलबु सखर जो त न, मां चवां थो पूरे सूबे सिंध जो, त उन जे करे असांखे ऐं मीडिया बिल्कुलु जेतिरी मीडिया खे ख़बर आहे, छाजा हो हुननि जो दोस्त हो, साथी हुयो, त ॿियनि खे ख़बर न हूंदी, त मीडिया असांखे उहा इंफॉर्मेशन ॾे ऐं पब्लिक सां बि जान मोहम्मद जो तमामु वॾो वास्तो, अगरि उन्हनि वटि बि के शायदियूं हुजनि त उहे तव्हां सां बिल्कुलु साईं, मोस्ट वेलकम, असांजा दरवाज़ा खुलियल आहिनि। इहो त असांखे ख़ुशी थींदी त अगरि हिन केस जे मुतालिक़ कंहिंखे बि का अहिड़ी इंफॉर्मेशन आहे उहा असांखे ॾे त इनशा उहा असांखे इन्वेस्टिगेशन में मदद ॾींदी। थैंक यू जी। जान मोहम्मद महर शहीद जे क़त्ल वारे जांच जेका आहे उहा जांच कमेटी सखर पहुतल आहे, उन अॼु खां उनजी शुरूआति कई आहे ऐं अॻिते जेके बि जान मोहम्मद महर जे क़त्ल केस जे हवाले सां अॻिभराई थींदी रहंदी त उन हवाले सां बि असां पंहिंजे नाज़रीन खे आगाह कंदा रहंदासीं। जी।